हिकु ॿुढड़ी औरत पंहिंजे कचे घर जे दर वटि सुबुह खां शाम ताईं वेठी साम्हूं रस्ते ॾांहुं निहारींदी रहंदी हुई ऐं हिकु शख़्स जंहिंजो उन रस्ते वटां रोज़ानो अचु वञु रहंदो हुयो, फाटल ऐं मेरनि कपिड़नि में उन कुराड़ी खे ॾिसंदो रहंदो हुयो। हिकिड़े ॾियारे उहो शख़्स उन कुराड़ी ॾांहुं मालूम करण लाइ हलियो वियो त आख़िर उन दर वटि छो वेठी हूंदी आहे। दुआ सलाम बाद उन शख़्स चयो, अमड़ा मां कीअं आहियो? उन ते उन ॿुढड़ी औरत पंहिंजे अखियुनि मथां हथ जी छटी ठाहे गौर सां उन शख़्स खे ॾिसी चयो, आउं ठीकु आहियां, अमां अव्हांखे ॾिसी लॻे थो त तव्हांजो हिन दुनिया में कोई बि न आहे। उन ॿुढड़ी औरत चयो, ख़ैरु घुर अबा, मां छो अकेली थी? ॾिस मुंहिंजा 6 पुट आहिनि, अलाह उन्हनि खे हयाती ॾे। अव्हांजे घर खे ॾिसी मालूम थिए थो त अव्हांजा पुट बेरोज़गार आहिनि। तंहिं ते उन ॿुढड़ी औरत वराणियो त न पुट, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मुंहिंजे सभिनी पुटनि खे मूं सुठी तालीम ॾियाराई आहे। हिकु डॉक्टर आहे, हिकु इंजीनियर आहे, बाक़ी ॿिया वॾो कारोबार कंदा आहिनि। पीउ जीअरो हुयनि पर 2 महीना अॻु उहो गुज़ारे वियो आहे। तंहिं ते उहो शख़्स थोरो हैरान थियो ऐं पुछईं त अमड़ अव्हांजा पुट किथे आहिनि? ऐं ॿुढड़ी वराणियो त अलाह पाक मुंहिंजे पुटनि खे जाम माल अता कयो आहे। मुंहिंजो मुड़ुसु जंहिं बि पुट जी शादी कराईंदो हुयो त अलाह पाक उन पुट खे ॿिए हंधि सुठो घर अता कंदो हुयो। पोइ उहो पुटु पंहिंजी ज़ाल वठी नए घर ॾांहुं हलियो वेंदो हुयो। मुंहिंजा पुट हितां खां 2 किलोमीटर अॻियां रहंदा आहिनि। जंहिं ते उन शख़्स चयो त पोइ तव्हां हिते वेही छा कंदियूं आहियो? उन ते उन ॿुढड़ी औरत वराणियो त हिन रस्ते सां मुंहिंजा पुट गुज़रंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसण लाइ मां हिते वेहंदी आहियां। हाणे त मुंहिंजी नज़र बि कमज़ोर थी वई आहे जो सुबुह जो पंहिंजे पुटनि खे गाॾी ते वेठल बि सही नथी ॾिसी सघां।